बाजी मुझे ये नया बोले गया है जी मुझे के यहाँ पर आया हूँ जो है अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बचो बाबा चो जे ऑफिसर बे बाबा ही असांजा पट हास उमर बाजीअ तुंहिंजो न्यापो ॾिनो बाबा ख़ैर त आहे न अलाए छो मूंखे ॻोल्हींदा पिया वतो मुझे रे तव्हां सां सलाह करणी आहे। पुट रांझण चवे थो पट सुकी ठोठ थी विया आहिनि, माल जो चारो बि महाल थी वियो आहे। ॿ हिकिड़ा वॾा खॾा हुया, उन्हनि जो पाणी बि तरे में वञी लॻो आहे। उहो पाणी ज़हर थी वियो आहे ऐं माल में बीमारी न अची वञे। बाबा मालिक भलाई कंदो। ॿी ॻाल्हि ॿुधो न, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता माल में बीमारी पइजी वई न त बाबा माल टके मुल ते बि कोन खपंदो। इहा सलाह करणी हुई। माल खपाए ॻोठ छॾे कंहिं वसे जा ते हलूं। छा अहिड़ी नौबत वेंदी आहे हिते मुझे बाबा ऑफिसर छा ॿुधाए माल में तो बीमारी ईंदी रहंदी आहे। उहा असांजे लाइ का नई ॻाल्हि कान्हे, पर असीं तोबा मुंहिंजा मालिक तोबा। बाबा हिकिड़े साल अहिड़ी त अची बीमारी पई माण्हुनि में। बीमारी छा, साटो साटो बाबा साटो। हर रोज़ ॿ टे लाश पिया निकिरनि ॻोठ मां। अलाह ॾे पनाह। उन बीमारीअ जी ॻाल्हि जॾहिं बि बाबो मरहूम कंदो हो न त उन जी अखियुनि मां लुड़क वही पवंदा। चवंदो त हिकिड़े महीने में अहिड़ी त बीमारी पई जो हर तरफ़ लाशनि जा ढेर लॻी विया ऐं लाश दफ़नाइण वारा माण्हू थोरा हुया, पर लाश तमामु घणा हुया। ईअं ॾिसंदे ॾिसंदे दिहन जूं दीहूं वीरान थी वयूं। जितां माण्हू गुज़र कंदो हो उतां रुगो इहे ई रड़ियूं ईंदियूं। अलाह पनाह ॾींदो। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तव्हां सभई कंहिं वसिया तरफ़ निकिरी वञो। बाबा अञा वस जो वासो आहे। अलाह ख़ुदा न ख़ास्ता असीं तो मालड़ो सालड़ो काहे कंहिं ॿिए पासे निकिरी वञो, पोयां अलाह को हसकारो करे त पोइ काॾे वञो। हो तू सावण बि वियो, ईसो बि वियो, बटरो बि वियो, हाणे छाजो आसरो कयूं? सुमर जेकॾहिं ईसो फसल नथो कराए, रुगो एतिरो ई वसी पए त ही सुकल पट जेके आहिनि न इहे थोरा आला थी पवनि। बसि रुगो एतिरो थिए जो माल जो चारो निकिरी पवे ऐं ही ज़मीन जो ज़हर मरी पवे। उन करे असांखे पूरो हिसो इंतज़ारु करणो पवंदो। उन खां पोइ सभिनी खे गॾु करे मेड़ाको कराईंदासीं। पोइ मेड़ाके में जेको फ़ैसिलो थियो उन ते ई अमल कंदासीं। सूअर सुनाई बाबा मायूस छो थी, छो थो भरो मालिक जी ज़ात खां माण्हू कॾहिं बि मायूस न थिए।
सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।